अस्सलाम वालेकुम। स्टोरी सां गॾु हाज़िर आहियूं। अॼोकी स्टोरी आहे असां ऐं हू केरु अलाए। हू माहिर माण्हू हुआ। पहिरें ॾींहं खां ई रिथाऊं रिथणु शुरू कयाऊं। असीं बि क़दीम ऐं होशियारु माण्हू संदन रिथाबंदीअ खे सम्झदे मथां लानतूं करणु शुरू कयूं। हुननि मुकमल रिथा जोड़ण खां पोइ मुख़्तलिफ़ क़िस्म जूं पार्टियूं ऐं प्लेटफॉर्म ठाहिया। असां तहज़ीबी ऐं सक़ाफ़ती ऐं अज़ीम माण्हुनि संदन नकुल करण बदिरां पंहिंजूं अॻु ठहियल पार्टियूं बि फिटराए मौजूदु इदारा ख़तमु करे हुननि ते लानतूं विझंदा रहियासीं। हुननि लानतनि जी परवाह न कंदे साज़िशूं जारी रखियूं। असां साज़िशनि जी परवाह न कंदे लानतूं जारी रखियूं। हुननि मौक़िया ॻोल्हणु, माण्हू तोड़णु ऐं संदन वज़न करणु शुरू कयो। असां होशियारु माण्हू ॻरियूं सुथणियूं ऐं वॾियूं गाॾियूं हेठां ॾेई वज़न वधाइणु शुरू कयो। हुननि ज़मीनूं ख़रीद करणु शुरू कयूं। असां कराची ऐं सुपर हाईवे जे ॿिन्ही पासनि समेत नंढा वॾा शहर अधो अधु खपाए छॾिया। हुननि पोइ टांडो खणण वारीअ बदिरां भोरची सॾाइणु शुरू कयो। असां बि ख़ारबाज़ माण्हू माठ न रहियासीं, खेनि दॿे गारियूं ॾिनियूं ऐं छिके लानतूं विधियूं। हुननि पाण साम्हूं अचण बदिरां पंहिंजा माण्हू अॻियां करे मुल्क विराइण जी ॻाल्हि करे छॾी। असांजा बि अॻुवाण होशियारु निकिता, ज़ाहिरी न थिया ऐं लानतूं विझण वारा अॻियां करे छॾिया। कल्ह कंहिं चयो पिए हू जीअं चवनि पिया तीअं करे वेंदा, ॾिसजांइ। असां मां बि कंहिं चयो पिए करे वञनि त भले वञी धूड़ पाइनि, लानतूं असां वारियूं बि यादि कंदा, ॾिसजांइ।